बोलो श्री गजानंद स्वामी की जय। बोलो एकादशी मैया की जय। बोलो 11 माता की जय। ओम सतनाम साखी साखी शिवोहम। जय श्री कृष्ण जय जय। प्रभु प्रेमियों, अज जी जेका एकादशी आहे उन एकादशी जो नालो आहे जया एकादशी। जया एकादशी हीअ एकादशी मांग महीने जे सहाई पक्ष में घणे बांगे तारीख़ 9 या 10 थींदी आहे। हिन एकादशी जी कथा हेठि रीत आहे। सब गुरु महाराजन जो भगवान कृष्ण जो भगवान नारायण जो ध्यान कंदा ऐं विस्तार सां कथा ॿुधंदा। हिकिड़े दफ़े त गंधर्व राजा इंद्र जे दरबार में ॻाए रहिया हुआ त एतिरे में हिननि जी नज़र वञी अप्सराउनि ते पई, जंहिं करे हू बेसरो ॻाइण लॻा। राजा इंद्र ॻाल्हि खे सम्झी वियो ऐं क्रोध में भरिजी हिननि खे श्राप ॾिनाई त तवी वञी मृत्यु लोक में पशाच थियो। पशाच माना भूत प्रेत जी जूण। पंहिंजनि कयल कर्मनि जो फल भोगियो। उनजा श्राप मिलण करे हू ॿई वञी मृत्यु लोक में पशाच थिया। पोइ हिननि मांग महीने जे साह पक्ष में जया एकादशी जो विर्त रखियो, जंहिं करे हिननि जी पशाच जूण छुटी वई ऐं हू अॻे वांगुरु साॻा गंधर्व की थिया। हिन एकादशीअ जे विर्त रखण वारे खे कॾहिं बि भूत प्रेत जी जूण प्राप्त न थींदी आहे। तंहिं करे हर कंहिं मंछ खे हिन एकादशी जो विर्त अवश्य ऐं ज़रूरु रखणु घुरिजे। ऐं हीअ एकादशी अनेक फल ॾियण वारी आहे। एकादशीअ ॾींहुं अमृत वेले उथिजे ऐं गंगा जल सां सनानु कजे, गौशाला वञे, गुरु महाराजन जो दर्शन कजे, भगवान कृष्ण जो दर्शन कजे, दान पुण्य कजे त उनजो वॾो महात्म थींदो आहे। त अचो एकादशी जो भॼन तव्हां सभिनी खे हिकु पहिरां ॿुधायूं ऐं भगवान कृष्ण जी 11 माता जी आशीर्वाद वठूं। अॼु 11 जो ॾींहुं आयो, अॼु 11 जो ॾींहुं आयो, कयो प्रभु मिलण जा साया, ओ कयो गुरु मिलण जा साया। अॼु 11 जो ॾींहुं आयो, अॼु 11 जो ॾींहुं आयो, कयो साईं मिलण जा साया, कयो प्रभु मिलण जा साया, कयो गुरु मिलण जा साया, ओ कयो भाग ठाहिण जा साया। अॼु 11 जो ॾींहुं आयो। भाई 11 माता जूं एकादशी जे ॾींहं जूं सभिनी प्रभु प्रेमियुनि खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं ऐं 11 माता खे, भगवान कृष्ण के, गुरु महाराजन के इहा प्रार्थना है त जेके भी प्रभु प्रेमी आहियूं सब खुश रहूं, बाग बाग रहूं ऐं हर हंधि अची प्रभु परमात्मा जो नाम सिमरन कयूं। ओम सतनाम साखी साखी शिवोहम। जय श्री कृष्ण जय जय।